कदम रहिजी हो शेर खे मुकमिल थो कजे। शाइर चयो आहे त ऐं मदीने जी हवा जॾहिं सिंध ॾे अचे त पहिरियों रोज़े रसूलुल्लाह ते हाज़िरी भरी जाए। शेर जा जुमला हा भर सलामी अवल रोज़े अतहर जी तूं भर सलामी अवल रोज़े अतहर जी तूं सिंध सुहाणीअ ॾे कर पो तयारी हवा वञ घुमी सिंध तूं मानवारी हवा सिंध ॾे अच मदीने जी प्यारी हवा वञ घुमी सिंध तूं मानवारी हवा तूं भले पार खां अच भलायूं खणी तूं भले पार खां अच भलायूं खणी ऐं भले पार वारी भलारी हवा वञ घुमी सिंध तूं मानवारी हवा हित गमन जी घुले थी पई लुख सदा हित गमन जी घुले थी पई लुख सदा तो सॾे तोखे गाज़ी सुहारी हवा तो सॾे तोखे गाज़ी सुहारी हवा वञ घुमी सिंध तूं नाम यारी हवा सिंध ॾे अच मदीने जी प्यारी हवा वञ घुमी सिंध तूं मानवारी हवा। शाइर उबैदुल्लाह हैदरी साहब साईं ग़ुलाम हुसैन साहब खोड़ नाला आहिनि। अल्लाह ताला उनखे ख़ुशि रखे। लाला सनाउल्लाह खोसो साहब जन बि असांखे यादि कयो आहे। अल्लाह ताला सभिनी दोस्तनि खे सलामत रखे। वॾी ख़ुशी थी पहिरियों दफ़ो फेसबुक ते अव्हां जे साम्हूं अचण जो मौक़ो मिलियो। माशा अल्लाह तमामु बहितरीनु ख़्यालु आहे। शाइर उबैदुल्लाह साहब जन लिखियो आहे वाक़िअतनि शाइर जो सुहिणो ख़्यालु हुयो त ऐं मदीने जी पाक हवा सिंध ॾे बि कॾहिं चकर हणी वञ हेॾां बि थी वञ एॾो मदीने जी पाक हवा हेॾे खणी अच। अल्लाह ताला सभिनी खां लुंगो मुस्लमाननि खे पंहिंजे घर बैतुल्लाह रोज़े रसूलुल्लाह जी ज़ियारत नसीब फरमाए। सभिनी दोस्तनि जा थोरा अल्लाह ताला मूंखे ख़ुशि रखे। संगत लिखे थी माशा अल्लाह लिखियो आहे असांजो हाफ़िज़ सफ़ीउल्लाह साहब आहे। माशा अल्लाह बाबा लिखियो अथई। बाबा उनजो कोड वर्ड आहे जेको हमेशह ॻाल्हाईंदो आहे। अल्लाह ताला उनखे ख़ुशि रखे सलामत रखे। घोटकी खां बि सफ़ीउल्लाह भाई महर साहब जेके आहिनि उहे बि असां सां गॾु आहिनि। खोड़ साईं आहे साईं अब्दुल गनी साहब हैदरी जामिया हैदरीअ खां आहिनि। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे सलामत रखे। मां कंहिंजा नाला खणा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हा कंहिं साथी जो नालो न खणी सघियो हुजे त माज़रत कयूं था। अल्लाह ताला सभिनी साथियुनि खे ख़ुशि रखे। साईं इरफान अमरोटी साहब बि अव्हांखे सलाम चवे थो। साईं जा बछड़ा वेठा आहिनि इन्हनि जे लाइ बि दुआ घुरो त अल्लाह ताला इन्हनि खे आलिम बाअमल बनाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। साईं रफ़ीक अहमद साहब शर साहब जन बि आया आहिनि। अल्लाह ताला उन्हनि खे बि ख़ुशि रखे सलामत रखे। कोरोना जी किनी वबा आहे को घरनि में वेठो आहे मसरूफ़ियात में चयोसीं त हाणे ईअं त नथा मिली सघूं फेसबुक जे ज़रिए संगत सां मिलूं बहितर आहे। पोइ अधे वारनि खे चयोसीं अधे वारनि चयो त माशा अल्लाह ज़बरदस्त ॾाढो सुठो अचूं था। नज़म बि खणी आया साईं जन ॿुधाई माशा अल्लाह ॾाढी ज़बरदस्त दिलि ख़ुशि थी वई। तव्हां भाइरनि जी दुआऊं आहिनि। अल्लाह ताला तव्हां सभिनि खे अल्लाह मदीने जो ऐं सोने करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जो दीदार नसीब करे। इंशाअल्लाह दुआ में यादि रखिजो। अल्लाह ताला इंशाअल्लाह ॿिए चकर ज़िंदगी रही काथे न काथे कंहिं मोड़ ते वरी लाइव भाऊ जन खे चवंदासीं या ॿ साईं तव्हां सां गॾु इंशाअल्लाह भाऊ सां लाइव ईंदासीं। अस्सलामु अलैकुम। सनाउल्लाह खोसो साहब जन भी आया आहिनि। हक नवाज़ चाचड़ साहब जन साईं रफ़ीक अहमद तोहीद साहब जन। मां कंहिंजो नालो मता रहिजी वञे उमेद आहे त दिलि में न कंदा आहे। खोड़ सारी महिरबानी वॾी महिरबानी सभिनी साथियुनि जी महिरबानियूं। साईं कंहिं साथी लिखियो आहे अकर
अब्दुल मजीद फुल साहब आहे, खोड़ सारा नाला हन। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। प्रिंस नूर सुमरू साहब भी आया हन, खोड़ सारा नाला अॻिते टपी विया आहिनि, मां कंहिंजा नाला न खणी सघां त माज़रत थो कयां। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।